प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जी शुरूआत उन अफ़सोसनाक ख़बर सां कयूं था पिया त अॼु सियालकोट में निजी फैक्ट्री में कमु कंदड़ मैनेजर श्रीलंकन मैनेजर खे उतां जे मोब उतां जे हुजूम इहो चई क़तलु कयो आहे त उन असांजा मज़हबी जज़्बनि खे मजरूह कयो आहे। न सिर्फ़ु उन श्रीलंकन मैनेजर खे क़तलु कयो वियो बल्कि उनजो पोइ बाद में लाश खे गेलियो वियो ऐं पोइ GT रोड ते रखी उनजे लाश खे जलायो वियो पियो। हाणे इन तरह जा जेके वाक़िआ आहिनि उहे आलमी दुनिया खे कहिड़ो पैगाम ॾियनि था पिया। हीअ हिकु इंसानियत सोज़ इंसानियत खे मजरूह कंदड़ जेके वाक़िआ आहिनि उहे मुआशिरे जे कहिड़े अक्स खे अकासी कनि था पिया ऐं इन तमामु तर वाक़े खे असांजी रियासत कीअं पई ॾिसे, असांजा हुकुमरान कीअं पिया ॾिसनि। अॼु के प्रोग्राम इन ते ॻाल्हाईंदासीं। इन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे जनाब GR बलोच साहब, पाण अॻूणा सफ़ीर आहिनि, एम्बेसडर रहिया आहिनि ऐं IBA में पढ़ाईंदा आहिनि, तजिया निगार आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, आलमी दुनिया ते तमामु गहरी नज़र अथनि। साईं GR बलोच साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। अच्छा बलोच साहब, सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो त हीअ जेको वाक़ियो थियो आहे उनजो आलमी दुनिया खे कहिड़ो पैगाम वियो आहे। इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे, इंसानियत सोज़ वाक़ियो आहे, आलमी दुनिया इन खे कीअं ॾिसंदी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त मां कंडोलेंसिस कंदुसि उन फैमिली सां, श्रीलंकन कौम सां त असांजी सरज़मीन ते, असांजे मुल्क में हुन जे हिकिड़े बाशिंदे खे अहिड़ी बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, मारियो वियो, गेलियो वियो, लाश जी बेहुरमती कई वई, एंड में उनखे साड़ियो। यकीनन लफ़्ज़ घटि था वञनि जेका असां अहिड़े क़िस्म जे एक्सट्रीमिस्ट क़दमनि खे निंदण जे, छाकाणि जो इस्लाम या को बि दीन इन तरीक़े सां इख़्तिलाफ़ राय या न राय या कंहिं बि वजह जे करे आम माण्हू खे इहो या मौत खे इहो पावर नथो ॾिए त हुनखे कंहिं तरह सां पंहिंजी जस्टिस जेके चइबो आहे मॉब जस्टिस खे एक्सरसाइज़ करे। हमेशह इस्लाम में असांजी कानून जो आहे रस्तो, अख़लाक जो रस्तो आहे, हुकूमत जो रस्तो आहे, लेकिन जॾहिं तव्हांजा आम मॉब जेके आहिनि, आम माण्हू जेके आहिनि, उहे पंहिंजे हथ में कानून था वठनि त पोइ उहो मुआशिरो बि हिकु लिहाज़ सां हिकिड़ी वॾी निशानदही थो करे त हू कहिड़े क़िस्म जो मुआशिरो अॻिते हली थींदो। ऐं सभ खां जेको मूंखे हिन में दुनिया सां ऑब्वियसली दुनिया में असांजी जेका इमेज आहे एज़ ए एक्सट्रीमिस्ट सोसाइटी, एज़ अ अहिड़ो कंट्री जंहिंमें स्टेट जी रिट बि कमज़ोर आहे, लॉ एंड ऑर्डर बि कोन्हे को, आम माण्हू ऐं इहो पहिरियों वाक़ियो कोन्हे, तव्हांखे पेशावर में ख़बर आहे जी बिल्कुलु, छोकिरो पेशावर में जेके मारियो हो, देयर बीन सेवरल सच अहिड़ा वाक़िया आहिनि जंहिंमें मॉब जस्टिस या मॉब पंहिंजे तरीक़े सां हुनखे मारियो, ज़ुल्म जो, तशद्दुद जो निशानो बनायो। ऐं बल्कि असां त पंहिंजे माण्हुनि ते बि तशद्दुद में ॾिठो, पंहिंजे पुलिस वारनि ते, पंहिंजे सिक्योरिटी फोर्सिस ते, आम माण्हुनि ते। सो मुंहिंजे ख़्याल असांजे मुआशिरे जो, असांजे मुल्क जो, असांजी स्टेट जो ऐं असांजो एज़ ए पाकिस्तानी तमामु नेगेटिव, तमामु ख़राबु रहियो आहे ऐं उन सां ॾाढा नुक़सान। अच्छा GR बलोच साहब, हाणे इन तरह जा जेके वाक़िआ थियनि था पिया उहे को रातो राति त पैदा कोन थिया आहिनि। हीअ हिकु अदम बर्दाश्त जेका समाज में वधी आहे, हिकु समाज जेको शिदत पसंदी ॾांहुं वधे थो पियो, इहो को रातो राति न थियो हूंदो न, इहो हिकिड़ो सिलसिलो हूंदो। अव्हां छा था सम्झो कहिड़ा सबब आहिनि जेके अव्हां समाज खे इन नोयत ते पहुचायो अथनि त हाणे उहे शिदत पसंदि थी विया आहिनि, हाणे उहो समाज जेको आहे माण्हू खे न सिर्फ़ु मारे थो बल्कि उनजे लाश खे गेले बि थो ऐं पोइ वरी उनखे बाहि बि लॻाए छॾे थो? कोन थो वञी सघे थो हिते, लेकिन ज़ियाउल हक़ जे ज़माने में अफ़गान वॉर या सो कॉल्ड जहाद में जेको असांजो मुआशिरो, असांजी स्टेट वई हली, पोइ जंहिं तरह सां एक्सट्रीमिज़म खे हिकु लिहाज़ सां स्टेट जी पॉलिसी जे तौर ते इस्तेमालु कयो वियो, जंहिं तरह सां हिकिड़ो ख़ासि अंदाज़ इस्लाम जो या हिकिड़ो ख़ासि मसलक इस्लाम जो मुआशिरे ते असांजी स्टेट इंस्टीट्यूशन्स ते मुसलत करण जी कोशिशि कई हुई ज़ियाउल हक़ जे तरफ़ां। आई थिंक उहे ॿिज जेके आहिनि से हाणे वॾा थी उन्हनि जा जेके फ्रूट जेके आहिनि, कड़वा ज़हर जेको आहे सो आलूदगी वांगुरु पूरे मुआशिरे में फैलिजी वियो आहे, पूरे मुल्क में फैलिजी वियो आहे। हाणे उन ई आलूदगी खे, उन एक्सट्रीमिज़म टेंडेंसीज़ खे रिवर्स करणु, वापसि करणु वरी बि हिकिड़ी जनरेशन असांखे खपंदी। लेकिन उन लाइ इम्पॉर्टेंट इहो आहे, शायदि इहो तव्हांजो फॉलोअप क्वेश्चन हुजे हा त छा करणु घुरिजे, लेकिन मुंहिंजे ख़्याल मां इन खे
any point की मां ये तो अॻिते वधायां जी 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 बिल्कुल बेसिकली सॼी जवाबदारी स्टेट जी आहे जी बिल्कुल स्टेट इज सपोज टू बी रिस्पॉन्सिबल एंड स्पेशली जेकॾहिं को ॿाहिरियों मुल्क हिते आहे मेक श्योर करे त जी। अहिड़ा वाक़िया नथा थियनि ऐं ॿियो छा आहे ठीक लॉ एंड ऑर्डर इज ऑल अबाउट प्रिएम्पशन जेकॾहिं तव्हां उन जो बाद में त पोइ खणी केतिरा बि तव्हां कयो पर तव्हांखे इहो ॾिसणु घुरिजे त असांजो मुआशिरो कंहिं तरफ़ वञे पियो थो ऐं स्टेट खे इहे उन वटि हज़ारे आई थिंक कोई सैकड़ो असांजा जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि जेके आम माण्हू जी पल्स ते रखनि था पिया नज़र प्रेस आहे मीडिया आहे बिल्कुल आम सही वाक़ियात आहिनि बिल्कुल छो सही असांजी स्टेट नथी इन ॻाल्हि खे कंपाइल करे फाइल करे असेस करे एक्सपर्ट्स जी। खे घुराए उन्हनि खां वठे त छा पियो थिए असांजे मुआशिरे सां छो ठीक। असांजो नौजवान हाणे जेको आहे सो इन तरफ़ लड़ी पियो आहे सो आई थिंक ठीक। देयर इज़ अ फेलियर असांखे एक्सेप्ट करणु घुरिजे ऐं इट इज़ अ लीगल फेलियर इट इज़ अ लॉ एंड ऑर्डर फेलियर ऐं सभ खां ठीक है। वॾी ॻाल्हि आहे त असांजी मॉरल फेलियर थी बि डेमोन्स्ट्रेशन ॾिनी ठीक है जी अरबल साहब अमां सां गॾु रहिजो हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे तर्ज निगार ऐं कॉलमिस्ट जनाब सलमान आबिद साहब सलमान आबिद साहब प्रोग्राम में खुश आमदीद सबसे पहले तो ये बताइए ये जो सियालकोट का वाक़या है आप इसको कैसे देख रहे हैं और ये आलमी दुनिया पे क्या पैगाम जाता है जबकि हम देखते हैं कि हमारे पास तो ना तो न्यूजीलैंड की टीम अब आने के लिए तैयार है श्रीलंका टीम पे हमला हुआ अब तो वो तो खैर दहशतगर्दी का हम उनको कहते हैं कि हमें थ्रेट था लेकिन ये जब मोब इस तरह के अमल करेगा तो फिर क्या पैगाम जाता है आलमी दुनिया को सलमान साहब ज़रा माइक आप अपना अनम्यूट करें सलमान साहब आपकी आवाज़ जी सलमान साहब जी जी मैं ये कहता कि बदकिस्मती है पाकिस्तान की कि इस तरह के जो वाक़यात हैं वो पाकिस्तान का तशख्खुस जो है मुल्क के अंदर भी ख़राब करते हैं मुल्क से बाहर भी करते हैं अब देखिए ना जो ये वाक़या हुआ है सियालकोट का इसकी जितनी भी मजम्मत की जाए वो कम है ये जो मॉब है हम इसको कंट्रोल करने में हमेशा नाकाम रहते हैं और मजहबी इंतहा पसंदी शिद्दत पसंदी और ख़ुद से फैसला करने की जो रवायत हमारे यहाँ आ गई है हर शख्स कानून को अपने हाथ में लेकर खुद फैसला करना चाहता है यही वजह है कि जिसकी वजह से पाकिस्तान अभी भी जो वॉर अपना एक्सट्रीमिज्म की जो इंतहा पसंदी है उसकी जंग से बाहर नहीं निकल सका है अगरचे तहरीक लब्बैक ने इस वाक़े से लाताल्लुकी का ऐलान किया है लेकिन ये तहरीक लब्बैक की जो तहरीक थी ये उसी के असरात ही है ना जो माशरे के अंदर फैले हैं कि लोग जो है वो खुद फैसला करने लग गए हैं अब ये नहीं मालूम कि वाक़या हुआ था नहीं हुआ था आपको पता है कि इस तरह के बहुत से वाक़यात में बाज़ औक़ात उनकी ज़ाती लड़ाइयाँ जो हैं वो भी उसमें शामिल हो जाती हैं और कोई एक रंजिश जो है उसकी बुनियाद के ऊपर इशू बनाकर पूरे लोगों को मोबिलाइज किया जाता है उनको मुतहरिक किया जाता है और फाल किया जाता है ये जो तौहीन रिसालत का कानून है ये इसीलिए बना था ताकि लोग खुद फैसले ना करें ये फैसले अदालतों के अंदर हों इन कानून की हुक्मरानी के ताबे हों लेकिन अगर लोगों ने खुद फैसले करने हैं तो फिर तौहीन रिसालत के कानून की भी कोई अहमियत नहीं रह जाती ना जब लोग खुद फैसले करना शुरू कर दें तो मैं समझता हूँ कि एक ऐसे मौके पे जब दुनिया पहले ही हम पे बहुत से सवालात उठा रही है अब इस वाक़े ने क्योंकि ये श्रीलंकन बाशिंदे हैं तो इसलिए पूरी दुनिया में एक तमाशा तो हमारा बनेगा और अब देखना पड़ेगा कि हुकूमत इसको किस हद तक डील करती है किस हद तक इन लोगों को कैफरे किरदार तक पहुँचाती है क्या वाकई इन लोगों को इबरतनाक सज़ा मिल सकेगी या नहीं मिल सकेगी ये भी बहुत से सवालात हैं लेकिन जितनी भी इसकी मजम्मत की जाए ये ठीक नहीं है कम है और ये पाकिस्तान के लिए अच्छा नहीं हुआ ये वाक़या जो आज हुआ है जी 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 अच्छा सलमान आबिद साहब हम देखते हैं कि ये कोई पहला वाक़या नहीं आ रहा जैसे आपने भी फरमाया और दूसरी बात कि ये जो खुद फैसला करने वाला अमल है बंदा खुद ही जज बन जाता है और फिर खुद ही सज़ा तयन करता है तो उससे पहले हमने देखा कि मिशाल खान का भी ये वाक़या हुआ था तो अब रियासत को क्या करना चाहिए हुकूमत को किस तरह की पॉलिसीज़ अपनानी चाहिए कि फिर ये दोबारा इस तरह के वाक़यात ना हो सीधा सा सादा इलाज है जो लोग भी इसमें मुलव्वस हैं आपको पता है उनकी वीडियोस आ गई हैं साफ नज़र आ रहा है कि कौन लोग हैं जो मॉब को लीड कर रहे हैं किन लोगों ने उसको मारा है इन लोगों को आइडेंटिफाई करें और इनको कैफरे किरदार पे पहुँचाएं इनको सख्त सजाएं दें और पब्लिकली सजाएं दें इनको ये किसी रियायत के मुस्तहिक नहीं है जब आपका कानून हरकत में नहीं आएगा ऐसे लोगों को सख्त सजाएं नहीं मिलेंगी और एक मैसेज कम्युनिकेट नहीं किया जाएगा पूरी रियासत के अंदर कि जो लोग भी इस तरह के फैसले करेंगे उनके साथ किसी किस्म की कोई रियायत नहीं की जाएगी यही कानून की हुक्मरानी का मसला होता है आपको याद है अभी ये जो पिछले दिनों तहरीक लब्बैक के साथ हुआ हुकूमत जो है वो इन लोगों के खिलाफ सख्त एक्शन लेना चाहती थी लेकिन एस्टैब्लिशमेंट के लोगों ने उस सख्त एक्शन से हमें रोका है आपने खुद भी देखा हम सब ने देखा है तो इसका मतलब है कि ये इनके खिलाफ जब तक एक माशरे के अंदर इत्तफाक राय पैदा नहीं होगा
کہ ایسے لوگ جو قانون کو اپنے ہاتھ میں لیتے ہیں، ایسے لوگ جو مذہب کو بنیاد بنا کر خود فیصلے کرنا چاہتے ہیں، کسی کے مسلمان ہونے کا، کسی کے مسلمان نہ ہونے کا، کسی کے بارے میں توہین رسالت کا الزام عائد کر کے اس کو ذاتی دشمنیاں نکالنے کا، تو میں سمجھتا ہوں کہ ریاست کے پاس تو ایک ہی آپشن ہے، وہ یہ کہ کوئی کسی قسم کی ٹالریٹ نہ کی جائے. اب دیکھتے ہیں کہ یہ جو واقعہ ہوا ہے اس کے جو ملوث لوگ ہیں ان کے ساتھ کیا سلوک ریاست کرتی ہے. کیا ریاست پھر ایک دفعہ سمجھوتے کا شکار ہو جاتی ہے یا ریاست واقعی اپنی ریٹ کو منوانے میں کامیاب ہوتی ہے؟ اگر ریاست اپنی ریٹ کو منوانے میں کامیاب ہوگی تو تبھی بات آگے بڑھ سکے گی، وگرنہ ریاستی کمزوریوں کے جو پہلو ہیں وہ ایسے شدت پسندوں کو اور موقع دیں گے کہ وہ اس طرح کے واقعات مزید کریں. ٹھیک ٹھیک. اچھا جی آر بلوچ صاحب، اوہاں مختلف ملکن میں رہا آयो، اوہاں سفارت خان رہا آयो، اوہاں پوری دنیا تے اوہاں جی نظر بھی ہے، تو ہتے جو کو اہو بلیم ہے تو ہن موجے چھاکان تو مذہبی جذبن کے مجروح کیو ہے، ہاں ہن کے قتل کیو ویندو. یہ واقعات صرف اساں وٹ ہتے پاکستان میں تھن تا پیا یا باقی دنیا میں بھی اوہاں ان طرح کے واقعن کے ॾिसूं था پیا؟ आई थिंक हिकिड़ो एग्ज़ाम्पल त ॾेई सघिजे थो इंडिया जो, साउथ एशिया जे हवाले सां. जी इंडिया में अनफॉर्चुनेटली हिकिड़ी वेव BJP जे करे उहा बि ॾिठो वञे त स्टेट जे करे आहे. गुजरात खां शुरू थियो ऐं हाणे पूरे हिंदुस्तान ते छाए थी पियो आहे. उते बि मज़हब जे नाले ते चाहे क्रिश्चन हुजे, मुस्लमान हुजे या दलित हुजनि, उन्हनि खे मारियो वञे थो, लिंच कयो वञे थो, क़त्ल कयो वञे थो, साड़ियो वञे थो, उन्हनि खे उन्हनि जी लाशनि जी बेहुरमती कई वञे. त मुंहिंजे ख़्याल हिन वक़्तु जेकॾहिं असां शिदत पसंदी जो महवर ॾिसूं त उहो साउथ एशिया आहे, हिंदुस्तान आहे. हाणे असां वटि पाकिस्तान में इहे वाक़िया थिया आहिनि. त मुंहिंजे ख़्याल असांखे सोचणु घुरिजे एज़ अ कंट्री ऑल्सो बट एज़ अ रीजन ऑल्सो. त ईअं त कोन्हे त हिकिड़ो एक्शन रिएक्शन थिए पियो त छा हिकिड़ी एक्सट्रीमिज़म ॿी एक्सट्रीमिज़म खे जेको आहे सो इग्नाइट करे, हुनखे स्टिमुलेट करे ऐं शायदि करे. इहो डायनामिक्स आहे, इहो हिकिड़ो साइकी आहे इंसाननि जी ऐं मुआशरनि जी. लिहाज़ा मां त सजेस्ट इहो कंदुसि त एक्सट्रीमिज़म खे दुनिया ते त ऑब्वियसली इंटरनेशनल लेवल ते, UN लेवल ते ऐं ॿियनि ॿिया जेके थिंक टैंक्स कनि था, आई थिंक देयर इज़ अ नीड त मज़हबी तवाज़ुन, मज़हबी जेको अदम बर्दाश्त जो थी वियो आहे उनजे ख़िलाफ़ ऐं टॉलरेंस जे कल्चर खे अपनाइण जे लाइ ख़ासि तरह बैनुल मज़ाहिब ऐं ॿिया जेके रेशिस्ट आहिनि उन्हनि खे करण जे लाइ. लेकिन अनफॉर्चुनेटली असांजी स्टेट त ऑब्वियसली पंहिंजो पाण खे इन्हनि खां परे रखी वेठी आहे. लेकिन असां ॾिठो आहे त हिंदुस्तान जी रियासत अहिड़ी एक्सट्रीमिस्ट तबिके खे सपोर्ट करे, अहिड़े एक्सट्रीमिस्ट सेगमेंट्स के स्टेट पैटर्नेज आहे. त मुंहिंजे ख़्याल हिकिड़ो देयर इज़ अ नीड फॉर ऑब्वियसली इंटरनेशनल डायलॉग विद द सेम टाइम हिकिड़ो रीजनल डायलॉग टॉलरेंस ते, रिलीजियस टॉलरेंस ते ऐं बर्दाश्त ते ओवरऑल मुख़्तलिफ़ माण्हुनि जे ज़ुबाननि जे ऐं रेश जेके आहिनि उनजे. लेकिन उहो त हिकिड़ो वॾो खणी जॾहिं बि थिए, लेकिन इंटरनली पाकिस्तान खे ज़रूरत आहे त असां अहिड़ो को नैरेटिव स्टेट खे करणु घुरिजे, मौक़िफ़ वठणु घुरिजे, नैरेटिव प्रोपेगेट करणु घुरिजे जेको इन ॻाल्हि खे डिस्करेज करे ऐं स्टेट जी रिट खे क़ाइमु करे हर वक़्तु. कॾहिं बि स्टेट जी जंहिं वक़्तु बि इहो इम्प्रेशन मिलियो त स्टेट जी रिट हाणे कमज़ोर आहे, गैप्स आहिनि, स्पेसिस आहिनि, त अहिड़ा एक्सट्रीमिस्ट जेके आहिनि से उहे इहा स्पेस अची भरण जी कोशिशि कंदा ऐं पोइ जेको इहो मॉब जस्टिस वारो जेको टेंडेंसी आहे सा वधंदी वेंदी. त हाणे ज़रूरी आहे त इहो वाक़ियो थियण खां पोइ असां हिकिड़ी ट्रांसपेरेंट उनजो केस हलायूं ऐं जेके माण्हू आहिनि उन्हनि खे वाक़ई कैफ़े किरदार ताईं पहुचाइणु घुरिजे. ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे प्रीएम्प्टिव लॉ एनफोर्समेंट करणु घुरिजे. जी अच्छा सलमान आबिद साहब, ये जो एक तो जैसे आपने कहा और फिर GR बलोच साहब ने भी कहा कि अब उनको फौरी तौर पे गिरफ्तार करना चाहिए, उनको उस पर केस चलना चाहिए और फिर उनको सख्त से सख्त सज़ाएं देनी चाहिए ताकि फिर जो आने वाले दिनों में हमें इस तरह का कोई वाक़या पेश ना हो. लेकिन अब आप क्या समझते हैं कि क्योंकि ये मज़हबी मामला इसको रंग दिया जा रहा है, तो फिर हमारे जो मज़हबी उलमा हैं, फिर वो किसी भी फ़िरके क्यों, उन पे अब क्या ज़िम्मेदारी आती है? और फिर जो समाज में जो दीगर लोग हैं जो चाहते हैं कि समाज में जो है वो अदम बर्दाश्त वाला जो ये अंसर है ये ख़त्म होना चाहिए, बैनुल मज़ाहिब को हमें फ़रोग़ देना चाहिए और फिर रवादारी को फ़रोग़ देना चाहिए, उन पे अब क्या ज़िम्मेदारी आयद होती है? देखिए, पहली जिम्मेदारी तो तहरीक लब्बैक के ऊपर आई होती है
کہ وہ فوری طور پر کھل کر آئیں سامنے اور لوگوں کو اپنے جو سپورٹرز ہیں جو ان کے نعروں سے جذباتی رویہ اختیار کرتے ہیں ان کو ایک واضح پیغام دیں کہ خود سے بدلہ لینے کی کوئی کوشش نہ کی جائے. ہم ایسے کسی عمل کی حمایت نہیں کریں گے. ابھی جیسے میں نے آپ کو کہا کہ طریقہ لبیک نے آج مذمت کی ہے اور اعلان لا تعلقی کی ہے, لیکن ان کو ایک نیشنل کانٹیکس میں اپنا پورا بیانیہ جو ہے نا وہ لوگوں کے سامنے پیش کرنا ہوگا, کیونکہ یہ سب لوگ جو متاثر ہوئے ہیں اور جو اس قسم کے عمل کرتے ہیں اس کے پیچھے تحریک لبیک کی جو جذباتی سیاست تھی اس کا بھی بڑا عنصر ہے. اسی طریقے سے پاکستان کی جو دیگر مذہبی جماعتیں ہیں, جماعت اسلامی ہے, جمعیت علماء اسلام ہے اور دیگر جماعتیں ہیں اور دیگر علماء کرام جتنے بھی ہیں اور تمام مکاتب فکر کے لوگ, وہ کھل کر سامنے آئیں اور کہیں کہ یہ کوئی اسلام کی خدمت نہیں ہو رہی. اور جو لوگ اس کو اسلام کی خدمت سمجھتے ہیں وہ اصل میں بنیادی طور پر اسلام کے دشمنی کا رویے کا مظاہرہ کر رہے ہیں اور پاکستان کے لیے اور اسلام کے لیے وہ بدنامی کا دنیا میں باعث بن رہے ہیں. مسئلہ یہ ہوتا ہے ہمارے یہاں مذہبی جماعتیں بھی جو ہے نا وہ سمجھوتے کا شکار ہو جاتی ہیں. ان کو ان سمجھوتوں سے نکل کر ایک بڑی بات کرنی پڑے گی, کیونکہ دیکھیے بڑی سمپل سی بات ہے کہ اگر یہ رویہ آگے چل پڑا اور یہ سوچ آگے بڑھ پڑی جس طرح سے آج واقعہ ہوا ہے, تو آپ دیکھیے کہ پھر پاکستان میں کوئی بھی شخص محفوظ نہیں رہے گا. بالکل صحیح. میری آپ کے ساتھ ذاتی دشمنی ہے, میرے ساتھ آپ کی ذاتی دشمنی ہے, میں اس کو بطور ہتھیار استعمال کروں گا. کسی کی میرے سے ذاتی دشمنی ہے وہ اس کو بطور ہتھیار استعمال کرے گا. اور اس کی تفتیش کا نظام, اس کی فلاں چیزیں آپ نے دیکھا نا پاکستان میں جتنے بھی توہین رسالت کے مقدمے جب عدالتوں میں جاتے ہیں تو وہ ایویڈنس نہ ہونے کی وجہ سے ختم ہو جاتے ہیں, اس لیے کہ وہ اس کے اندر نہ جان ہوتی ہے اور نہ کچھ ہوتا ہے. لیکن اگر خود سے موب یہ عمل کرنا شروع کر دے تو اس کی تو حوصلہ افزائی نہیں کی جا سکتی. اس لیے علماء کرام کی سب سے بڑی ذمہ داری عائد ہوتی ہے کہ وہ اس معاملے میں آگے بڑھیں. میں پھر کہہ رہا ہوں آپ کو, تحریک لبیک کو اس معاملے میں ایک بڑا کلیدی کردار ادا کر کے خود کو ڈسون کرنا پڑے گا اس طرح کے ایکشن سے جو وہ کر رہے ہیں. بالکل, بہت شکریہ سلمان عابد صاحب, جی آر بلوچ صاحب. ہم ॿिन्हिनि मौज़ूअ महिमान जी वॾी महिरबानी. नाज़रीन प्रोग्राम हिते वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम ॿीहर हाज़िर थींदासीं. नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार क़ौमी सलामती कमेटी वारे इजलास में हाणे गॾियल अपोजिशन फ़ैसिलो कयो आहे त हुन इजलास में शिरकत न कबी. हाणे इहो को पहिरियों भेरो थींदो त सलामती कमेटी जो इजलास हुजे ऐं अपोजिशन तमामु अपोजिशन जेका गॾियल अपोजिशन आहे उहा फ़ैसिलो करे त हुन इजलास में शिरकत न कबी. हाणे हीउ कहिड़ो मैसेज आहे हुकूमत लाइ? प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त मैशत जो जेको हिन वक़्तु ताईं PTI जी हुकूमत में हाल थियो आहे, अॼु बि जेको डॉलर जी उड़ान आहे, डॉलर जी जेका उॾाम आहे उहा खुटिजे न पई. अॼु बि 73 पैसा ओपन मार्केट में डॉलर वधी वियो आहे. चौधरी सरवर जी जेका स्टेटमेंट, हिकु गवर्नर हूंदे जॾहिं उहो गवर्नर इन ॻाल्हि जो एतिराफ़ करे या इन तरह जी स्टेटमेंट ॾे त IMF असांखां सभु कुझु लिखाए वरितो आहे, इहो कहिड़ो पैगाम आहे? इन तमामु मौज़ूअनि ते ॻाल्हाइबो. हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे तहरीक इंसाफ़ जो मरकज़ी अॻुवाण ऐं क़ौमी असेंबली में संदसि मेंबर जनाब लाल माली साहब. लाल माली साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद. अच्छा लाल माली साहब, सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त अव्हांजी पार्टी जा न सिर्फ़ु मेंबर बल्कि हिकु गवर्नर जॾहिं इहा इन तरह जी स्टेटमेंट ॾे त IMF असांखां सभु कुझु लिखाए वरितो आहे कुझु त पोइ अव्हां छा था सम्झो त इहो कहिड़ो मैसेज आहे? अव्हां ख़ुदि एतिराफ़ पिया कयो पंहिंजे फेल्यूअर्स जो? महिरबानी अदा. सभ खां पहिरीं त जेको सियालकोट में जेको वाक़ियो थियो आहे उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियां थो. इन वाक़िए सां इंसानियत जो कन शर्म खां झुकी वियो आहे ऐं अहिड़े क़िस्म जा वाक़िया हर सूरत में रोकणु ज़रूरी आहिनि. जी बिल्कुलु. जेका तव्हां ॻाल्हि कई आहे चौधरी सरवर साहिब जे बयान जी, उहो उनखे थोरे मरोड़े पेश कयो पियो वञे. यकीनी तौर ते IMF जी जेके कंडीशनलिटीज़ आहिनि या न सिर्फ़ु इहो IMF या जॾहिं बि तव्हां जेका को मक़रूज़ थी वेंदी आहे त उहो यकीनी तौर ते कंहिं न कंहिं हद ताईं कंप्रोमाइज़ जो शिकार थींदी आहे. उहो न, इहो हुकूमत जो ई मामिलो न आहे, इहो हर उन स्टेट जो मामिलो आहे जेको कर्ज़नि ते हले पई. तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत अचण सां पहिरीं 25,000 अरब रुपया जेको आहे हिन मुल्क ते बैरूनी कर्ज़ो हुयो, जंहिंजूं सिर्फ़ु किस्तूं ॾियण लाइ, छाकाणि तव्हांजी इनकम एतिरी न आहे, तव्हांजे मुल्क में एतिरी जेका रेवेन्यू नथो कलेक्ट थिए जंहिंमें तव्हां मुल्क खे बि हलायो ऐं प्लस में तव्हां उनजो व्याज या उनजी किस्तूं या रीपेमेंट आहे जेको लोन्स उहो बि करियो. त उहो सॼो जेको माज़ी में हिन ॿिन्ही हुकूमतनि गॾिजी जेको 6,000 अरब मां 25,000 अरब रुपयनि ताईं कर्ज़ो पहुचायो, उनजे करे यकीनी तौर ते टफ आहिनि, कंडीशन टफ आहिनि. पर पाकिस्तान जी जेका इकानमी आहे उहो जेका आहे उहो हाणे उनखे राइट डायरेक्शन में आणण लाइ तव्हां ॾिसो त सऊदी अरब सां बि हिकिड़ो एग्रीमेंट आहे. उहो उनजूं शर्तूं जेके आहिनि शायदि क़बूल न हुजनि, लेकिन कर्ज़ो जॾहिं खणिबो आहे त उहो शर्तूं जेके आहिनि, छाकाणि तव्हांखे रीपे करिणो आहे. तव्हांजो ट्रेड डिफिशिट जेका आहे उहो कई अरब डॉलर थी वियो आहे
छाकाणि तव्हां वटि एक्सपोर्ट जेको आहे तमामु घटि आहे, इम्पोर्ट जेको आहे उहो हिकिड़ो महांगी थी वई आहे। ऐं ॿियूं जेके अहम शयूं आहिनि जहिड़ो की पेट्रोल आहे, डीज़ल आहे, ऐं खाइण जूं शयूं जेके बि आहिनि उहे जेके करणियूं पियूं आहिनि हिन हुकूमत खे इम्पोर्ट, इन जे करे उन जो जेको डॉलर आहे उहो बि प्रेशर में आहे। त इन खे तव्हां चई सघो था यकीनी तौर ते चौधरी साहब जो जेको स्टेटमेंट आहे उनखे ईअं लिंक करे सघो था त यकीनी तौर ते हुननि असां खां टफ कंडीशन्स ते, छाकाणि त जेको बारो कंदो आहे उहो उन जी रिकवरी लाइ पंहिंजो कंडीशन्स रखंदो आहे, त यकीनी तौर ते कंडीशन्स टफ आहिनि। पर जल्दी इन जो डॉलर ईज़ थींदो, उन जे करे स्टेबिलिटी ईंदी ऐं इकोनॉमिक स्टेबिलिटी लाइ इहो ज़रूरी बि आहे। ऐं इन ते सभु पार्टियूं मुतफ़िक़ आहिनि त IMF खां सवाइ ॿियो को वे आउट कोन्हे। तव्हां ॾिठो हूंदो शुरू में ई सभिनी पार्टियुनि जो इंसिस्ट कयो त IMF ॿियनि पार्टियुनि ॿियनि लाल माली साईं ॿियनि पार्टियुनि जे लीडरनि इहो कोन चयो त आउं ख़ुदकुशी करे छॾींदुसि, IMF वटि न वेंदुसि। उन्हनि चयो त असां वेंदासीं, असांखे कर्ज़ु वठिणो पवंदो। तव्हां खे ॿुधायो त असां कर्ज़ु कोन वठंदासूं, तव्हां खे ॿुधायो त असां डॉलर खे जेको आहे उहो हिकिड़ी जाइ ते बंदि कंदासूं, रुपए जी क़ीमत जेका आहे उहा वधाईंदासूं। तव्हां खे ॿुधायो असांखे नौकरियूं ॾींदव, त ॿुधायो तव्हां महांगाई खे घटि कंदो, हिन वक़्तु ताईं थिए न पियो अव्हां खां। ॾिसो असां जॾहिं प्रीवियस गवर्नमेंट जेका हुई नवाज शरीफ जी गवर्नमेंट हुई, नवाज शरीफ जॾहिं खां गवर्नमेंट में आयो त मुसलसल तेल जूं क़ीमतूं किरी रहियूं हुयूं। असांजी हुकूमत खे जेके चैलेंजिस आहिनि उहे टे तरीक़नि सां आहियूं। हिकिड़ो असांजी हुकूमत ईंदी, तेल जूं प्राइसिस जेके आहिनि ऑलमोस्ट हाणे 3 से या डबल थी वियूं आहिनि। ऐं पाकिस्तान PTI जी हुकूमत ईंदी जेको असांजा हिंदुस्तान खां तालुकात रहिया, उन करे इकोनॉमी ते हिकिड़ो वॾो फ़र्क़ु पियो। ऐं उन खां पोइ अची कोविड जेका आहे उन टेक ओवर करे वरितो। पूरी दुनिया जूं इकोनॉमीज़ जेके आहिनि शेबल्स में अची वियूं। तव्हां ॾिसो इन्फ्लेशन, तव्हां अमेरिका, कैनेडा मुल्क के बि मुल्क जो जेके तव्हां मालूम कंदो त उते जेके आहिनि इन्फ्लेशन तमामु घणी, महांगाई तमामु घणी वधी आहे। इहे एक्सटर्नल फैक्टर्स आहिनि जेके नेचुरल आहिनि ऐं बियॉन्ड द रीच ऑफ पाकिस्तान गवर्नमेंट आहिनि। हिन में पाकिस्तान जी सिधी तरह खां का कंट्रीब्यूशन न आहे। पाकिस्तान को सिधी तरह खां को एक्स्ट्रा जेके आहिनि ख़र्चा न आहे कया। तव्हां ॾिसो किफ़ायत शारी सां जेको आहे मामलात हलनि था। तव्हां जेके गवर्नमेंट ख़र्चा जेके आहिनि पंहिंजा उहे वॾी हद ताईं उहे घटाया आहिनि। पर जेको इंटरनली जेको हीअ हुकूमत करे सघे थी उहो करे। लालमट साहब, इहो तव्हां ठीकु चयो त नवाज़ शरीफ़ जे दौर में तेल जूं क़ीमतूं हिकदमि मथे हलियूं वयूं, पोइ वरी आहिस्ता आहिस्ता उहे डिक्रीज़ थियूं। इहा ॻाल्हि अव्हां ठीकु पिया कयो। पर असां इहो ॾिसूं था पिया जॾहिं पूरी दुनिया में लॉकडाउन हुयो कोविड दौरान, तॾहिं त तेल जूं क़ीमतूं वञी बिल्कुलु माइनस ताईं पहुतियूं हुयूं, बिल्कुलु न हुजण जे बराबरि हुयूं। दुनिया में त तेल मुफ़्त में पियो ॾिने, उन वक़्त में बि अव्हांजी हुकूमत में तेल जी क़ीमत वधे पई। ॾिसो हिन मुल्क में जहिड़े तरीक़े खां जेको नवाज शरीफ़ खे स्पेशली माफ़िया चयो हो सुप्रीम कोर्ट, हू सिर्फ़ु हिकिड़ी माफ़िया न हुई। हिते हर फील्ड में तव्हांखे जेके वेस्टेड इंट्रस्ट जेके धुरियूं आहिनि, जेके सियासी क़ुवतूं आहिनि, जेके करप्ट क़ुवतूं आहिनि, उन्हनि हर फील्ड में अहिड़ा वेस्टेड इंट्रस्ट क्रिएट करे रखिया हुआ। तव्हां शुगर में ॾिसो उनजो कार्टेल आहे, उन में हिकिड़ो मख़सूस टोलो आहे जेको खंड जे अघनि खे कंट्रोल करे थो। उन्हनि खे तव्हां जेकॾहिं उनखे कन खां पकड़ण जी कोशिशि कयो था, उन्हनि खे राइट अप करण जी कोशिशि कयो था, त उहो कोर्टनि जो सहारो वठी जेको अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कनि था। अहिड़े क़िस्म पेट्रोलियम में बि माफ़ियात मौजूदु हुयूं जंहिंजे करे इहे सभु इशूज़ आया। पर हाणे ॾिसो इहे सभु इन्वेस्टिगेट थिया आहिनि ऐं उनखे मिनिस्टर खे बि उतां उन सिलसिले में हटिणो पियो। ठीकु आहे, त अव्हां चओ पिया त इहे के माफ़ियाज़ आहिनि, छा इहे एॾा मज़बूत आहिनि जो रियासत इन जे साम्हूं गोॾा खोड़े थी वेठी, हुकूमत उन जे साम्हूं गोॾा खोड़े थी, इहे रियासत ऐं हुकूमत खां बि वधीक वज़न आहे तव्हां? ॾिसो हिते इहो माफ़ियाज़ हिकिड़ी में पैदा न थियूं आहिनि। इहो कई ॾहाकनि सां हिननि पंहिंजूं रूट मज़बूत कयूं आहिनि ऐं असां आइन ऐं कानून तहत हली सघूं था। पाकिस्तान जे आइन खां ॿाहिरि वञी तव्हां ॾिसो त हिननि पंहिंजे लाइ तमामु घणियूं सहूलियतूं पैदा कयल आहिनि हिननि जूं कानून में, चाहे उहो नैब जो कानून हुजे, चाहे उहे कानून हुजनि जंहिंमें हिननि खे रिलीफ मिले थो ऐं फौरी तौर ते का। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत को 2/3 मेजॉरिटी वठी न आई आहे ऐं उन करे यकीन तौर ते ॾुखी। लाल माली साहब, हाणे सलामती कमेटी जे इजलास में गॾियल अपोज़िशन फ़ैसिलो कयो आहे त उनजो बाइकाट कयो वेंदो। छा नथा सम्झो त हुकूमत खे जंहिं मामले में सलामती वारे मामले में अपोज़िशन खे गॾु खणणो हो, हुकूमत कंहिं बि मामले में अपोज़िशन खे गॾु हलण लाइ तयारु कोन्हे, उन करे हाणे अपोज़िशन जे तरफ़ां बि इन तरह जा फ़ैसिला थियनि था पिया। हीउ कहिड़ो मैसेज हूंदो त सलामती कमेटी जे इजलास में गॾियल अपोज़िशन बाइकाट करे?
तव्हांजे सवाल में तज़ाद मौजूदु आहे। हुकूमत पार्लियामेंट्री कमेटी जोड़ी बि आहे, उनजो इजलास थियणु चाहे थी ऐं चाहे थी त अपोज़िशन ऑन बोर्ड हुजे। ही नेशनल सिक्योरिटी जा मामलात आहिनि ऐं नेशनल सिक्योरिटी सुप्रीम हूंदी आहे, उनखे हर सूरत में कंसल्टेशन थियणु घुरिजे। पर हिननि बाइकाट जो फ़ैसिलो कयो आहे। मोस्ट प्रोबेबली 6 तारीख़ ते इहो कमेटी खे मीटअप करिणो आहे। हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर चाहे थी त राब्ता कजे अपोज़िशन सां ऐं उन्हनि खे क़ाइल करण जी कोशिशि कजे त इहे ताप जा सियासी मक़सदार जो बेसिकली मसइलो इहो आहे त अपोज़िशन आहे जेका गॾियल अपोज़िशन पार्लियामेंट, हू कंहिं बि क़िस्म जी को बि चैलेंज हिन मौजूदा हुकूमत लाइ बणजण लाइ को साबित न थिया आहिनि ऐं हू हर फील्ड में हुननि सां गॾु माण्हू न आहिनि, हुन सां गॾु आवाम लाइ निकिती, हू जलसा करणु चाहिया, जलसनि में नाकाम थिया। उन खां पोइ तव्हां ॾिसो त हुननि जी का स्ट्रेटजी न आहे। अपोज़िशन पाण डिवाइडेड आहे। नून लीग में 2 धुरा आहिनि, पीपुल्स पार्टी नून लीग जा पंहिंजा कंफ्लिक्ट्स आहिनि। त हाणे उन खे हू शेडो करण लाइ त उहे जेको पंहिंजे उन्हनि खे इन्हनि सभिनी शयुनि खे लिकाइण लाइ हू हमेशह गवर्नमेंट जी जेके गुडविल आहे, गवर्नमेंट जेको उन्हनि खे ऑन बोर्ड वठी ऐं पोइ मामला EVM सां हुजनि या आई वोटिंग हुजनि, उन्हें खे नाकाम करण खे पंहिंजो ताक़त बहितर करण लाइ अहिड़ी क़िस्म जो बयानबाज़ियूं ठीक है। कंदा आहिनि। अवां चओ पिया त हुकूमत अपोज़िशन खे गॾु खणी हलण लाइ तयारु आहे, बल्कि अपोज़िशन पाण नथी चाहे त हुकूमत सां गॾु हले। ऐं इहो हक़ीक़त मामिलो जेको वोटिंग मशीन वारो मामिलो आहे उन ते हुकूमत खे ब्लैकमेल करण जी अपोज़िशन जी कोशिशि आहे। अच्छा लाल माली साहब, हाणे अवां ॾाढी ख़ूबसूरत अॼु खेसि पाए आया आहियो असांजे प्रोग्राम में, ऐं सुभाणे छॾे परीं को आचर जो ॾींहुं हूंदो, उहो सॼी दुनिया में सिंधी आचर जे ॾींहं सां मल्हायो वेंदो, एकता जो ॾींहुं मल्हायो वेंदो। ऐं हिन भेरे टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सिंधु तो में साह असांजे नाले सां हीअ एकता ॾींहुं मल्हाए पई। ॿियूं पार्टियूं बि सेलिब्रेट कनि पियूं, PTI हिन खे कीअं सेलिब्रेट पई करे? ॾिसो, सिंधु तो में असांजो उनवान तहत टाइम न्यूज़ इहो ॾियारो मल्हाए रही आहे। बेसिकली सिंधी सकाफ़त मुंहिंजे दड़े याफ्ता आहे, ही सूफ़ियनि जी धरती आहे, ही ओलहनि जी धरती आहे। इनखे तौर ते सेलिब्रेट करणु घुरिजे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उनखे हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम जोड़ियो आहे ऐं मुंहिंजी दावा आहे त हिन भेरे आचर ते एकता ॾियारे जो सफ़ा वॾो प्रोग्राम मुनक़िद थी रहियो हूंदो पूरी सिंध में। उमरकोट में थी रहियो हूंदो। उमरकोट में हिकिड़ी एकता रैली जो हिकिड़ो ज़बरदस्त इनकाद कयो वञे पियो ऐं उन सां गॾोगॾु एकता जलसो चई सघो था, सकाफ़ती जलसो असीं मुनक़िद कराया आहियूं। गवर्नर सिंध उमरकोट इमरान इस्माइल साहब तशरीफ़ आणीनि था पिया। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद साहब जेको आहे हू बि इन ॾियारे ते उमरकोट में असां सां गॾु मौजूदु हूंदा। वॾी महिरबानी लाल माली साहब, अवां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम हिते वक़्तु थियो आहे नंढी साई जो, साई वठूं था पिया ऐं साई खां पोइ एकता ॾींहं ते कहिड़ी तयारियूं पियूं थियनि कराची में, हैदराबाद में, लाड़काणे में, पूरी दुनिया में एकता जे हवाले सां कहिड़ियूं तयारियूं पियूं थियनि। सिंधी माण्हू इन ॾींहं खे सेलिब्रेट करण लाइ केॾो बेचैन आहिनि, इन ते ॻाल्हाईंदासीं। पर पहिरियों वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। एकता ॾींहं जूं तयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। न सिर्फ़ु सिंध, पूरी दुनिया एकता ॾींहं खे मल्हाइण लाइ तयारु आहे। सिंध में उन हवाले सां कहिड़ियूं तयारियूं पियूं थियनि, हैदराबाद उनखे कीअं सेलिब्रेट कंदो, सखर सिंध जो 4थों नंबर वॾो शहरु आहे, उन में एकता ॾींहं जूं कहिड़ियूं तयारियूं आहिनि। हिन दफ़े टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जेको जंहिं नारे सां जंहिं विज़न सां हीअ ॾींहुं मल्हाइनि पिया, उहो विज़न आहे त सिंधु तो में साहु असांजो। सिंधु खे कीअं भेटा ॾिबी, इन प्रोग्राम जे हिन हिसे में इन ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे फैज़ खोसो साहब, पाण टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा हैदराबाद जा ब्यूरो चीफ आहिनि। हुन सां गॾोगॾु मुमताज़ बुखारी साहब, पाण टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सखर जा ब्यूरो चीफ आहिनि। ममता साईं, अवां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सखर एकता ॾींहं खे कीअं सेलिब्रेट कंदो? सखर में एकता ॾींहं जे हवाले सां जेके ईअं चइजे त बकअप तयारियूं आहिनि, उहे त हाणे ताईं हलंदड़ आहिनि। छो त आचर ॾींहुं मोकल हूंदो आहे। असीं ॾिठो आहे त गुज़िरियल 3 ॾींहंनि जे दौरान जेके बि तालीमी इदारा आहिनि, उनमें वॾे पैमाने ते एकता सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां तमामु घणियूं एक्टिविटीज़ थियूं आहिनि कॉलेजिस में, स्कूल्स में। उनखां सवाइ इहो बि ॾिसण में आयो आहे त जेके मुख़्तलिफ़ शयूं शहर में
सकाफ़ती हवाले सां हूंदियूं आहिनि, अजरक टोपी उनजी ख़रीदारी बि ज़ोरनि ते हलंदड़ आहे। ऐं हाणे साईं असांखे शहर में नौजवान जेके आहिनि राति जो टोलनि जी सूरत में निकितल नज़र अचनि था, उहे बाइक्स ते या पंध ग्रुप्स जी शिकिल में उहे एकता ॾींहं जे हवाले सां तयारियूं करे रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ख़रीदारियुनि जो अमल हलंदड़ आहे। ऐं न रुॻो इहो, पर हिन भेरे इहो थोरो मुख़्तलिफ़ इहो बि मामिलो थियो आहे त जिते कॉलेज तालीमी इदारा प्रोग्राम कनि पिया त सखर में 4 ऐं 5 तारीख़ ते मुख़्तलिफ़ जायुनि ते तमामु वॾे क़िस्म जा सेमिनार बि मुक़ररु कया विया आहिनि, जंहिंमें सकाफ़त, एकता, भाईचारे, मोहबत ऐं जेको बि अली काजी साहब मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजी ॻाल्हि रखी हिते सिंध में हिकु भाईचारे ऐं सिंध में सकाफ़त जो ही ॾिणु बणिजी वियो, उन हवाले सां प्रोग्राम रखियल आहिनि। हिते कल्चरल कॉम्प्लेक्स में लाॻीता 2 ॾींहं प्रोग्राम रखियल आहिनि। उनखां सवाइ जेके शहर में वापारी तंज़ीमूं आहिनि उन्हनि पारां रखिया विया आहिनि। जेको मुख्य तक़रीब आहे प्रेस क्लब आॾो थींदी, उन में बि अचण लाइ माण्हुनि जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। मुख़्तलिफ़ शहर में जेके पंफलेट आहिनि उहे मुख़्तलिफ़ पेनाफ्लेक्स आहिनि उहे बि उन हवाले सां माण्हुनि ठाराए वरिता आहिनि। उहे जेके सुभाणे खां डिस्प्ले थींदा ऐं कुझु काल्ह खां वठी उहे डिस्प्ले थी चुका आहिनि, त सखर जे भर पासे में बि ठीकु ठाक तयारियूं हलंदड़ आहिनि। जी सखर जूं तयारियूं तव्हां ॿुधायो हैदराबाद कीअं सेलिब्रेट कंदो? फैज़ साईं, हैदराबाद सिंधु खे भेटा जे हवाले सां कहिड़ो प्रोग्राम रखियो आहे? जी, हैदराबाद सिंध जो 2 नंबर इल्मी, अदबी ऐं सकाफ़ती शहर आहे। हैदराबाद एकता जे तयारियुनि जे हवाले सां ॿियनि शहरनि खां अॻभरो रहंदो आहे। एकता जो जेको 5 तारीख़ ते एकता ईद वारो ॾींहुं आहे, उहो सिंध जे हैदराबाद जे माण्हुनि मल्हाइण जे लाइ पंहिंजी भरपूर तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ पारां जेका मुख्य तक़रीब मामूल मुताबिक़ थींदी आहे उहा सिंध म्यूज़ियम वटि थींदी ऐं उन हवाले सां दावतूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। सुभाणे छंछर ते जॾहिं एकता जे ॾींहं जी शुरूआत थी रही हूंदी त शाम जो सिंधु दरिया खे अलमंज़र वटि सिविल सोसाइटी जा जेके नुमाइंदा आहिनि उहे गुलनि जी भेटा पेश कंदा, ॾियारियूं ॿारियूं वेंदियूं ऐं सिंधु दरिया जे शादो आबाद रहण जे लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं। गॾोगॾु हिकिड़ी करारदाद बि पास कई वेंदी त सिंधु दरिया में पाणी जा वाइका जेके आहिनि उहे पंहिंजे मामूल मुताबिक़ कया वञनि ऐं 1991 ईस्वीअ जो जेको ठाह आहे उन ते अमल कयो वञे। त इन हवाले सां मजबूरी तौर ते हैदराबाद तयारियूं पंहिंजी मुकमल करे वरितियूं आहिनि। बल्कि 15 ॾींहंनि खां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके रैलियूं निकिरण जो सिलसिलो जारी आहे। स्कूलनि ऐं कॉलेजनि में फंक्शन्स थिया आहिनि जिन में सिंधु तो में असांजे जे उनवान खे उजागर कयो वियो आहे। जी, अच्छा मुमताज़ बुखारी साहब, हाँ कोई 13 साल थी विया आहिनि हिन ॾींहं खे सेलिब्रेट कंदे। अव्हां पहिरें ॾींहं खां उन्हनि माण्हुनि मां शामिल हुयो जिन्हनि शुरूआत कई अली काजी साहब जे सॾ ते, पोइ असां ॾिठोसीं त सॼी सिंध जेका आहे उहा एकता जो ॾींहुं मल्हायो। अॼु 13 साल गुज़री चुका आहिनि। पहिरें ॾींहं खां वठी हिन वक़्तु ताईं जे सफ़र खे अव्हां कीअं था ॾिसो? सॼे सफ़र में त माण्हुनि हिन शइ जी ओनरशिप वरिती आहे। मूं जेको तव्हांखे सवेर ज़िक्र कयो त माण्हुनि मुख़्तलिफ़ जेके सकाफ़ती शयूं आहिनि घरनि में उन जूं तयारियूं थियणु ऐं अॻुवाट ई जेको मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे सिंधी बहिराण पाए निकिरणु ऐं उनखां सवाइ जेकी मुख्य तक़रीबुनि जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ कराची, हैदराबाद ऐं सखर में ख़ासि तौर ते 3 वॾनि शहरनि में थींदियूं आहिनि, उन में अचण जे हवाले सां तयारियूं करणु, मुसलसल असां खां पुछणु ऐं उनखां सवाइ हिन ॾींहं खे सिर्फ़ु हाणे हिकिड़े मीडिया जे सॾ बजाए माण्हुनि हाणे पंहिंजी जेको ज़िंदगी जो हिसो बणाए छॾियो आहे। इहो हिकिड़ो तमामु हिन जो अहम पहलू आहे। ऐं ॿियो जेको हिन में सभ खां घणी जेकी माण्हुनि में डिस्कस शइ अचे थी त बाबा हर भेरे नओं स्लिबन ॾेई सिंध जे इशूज़ खे जेको तव्हां हाईलाइट कयो था उन ते माण्हू साराइनि था। हिन वक़्तु बि जीअं सखर में अॼु बि मुख़्तलिफ़ जायुनि ते जिंद पीर वटां या साध बेले वटां माण्हुनि गुलनि वसीले भेटा ॾिनी। सिंधु दरिया खे, सिंधु दरिया में पाणी जी खोट जो जेको मामिलो आहे रुॻो ही भेटा हिकिड़ी सिंबोलिक आहे, पर उनजे पुठियां हिकिड़ो तमामु घणो विजन आहे। सिंधु दरिया असांजो साहु आहे, इन में जेकॾहिं पाणी जा मसइला ख़तमु न थिया त सिंधु दरिया में पाणी जेको मुख़्तलिफ़ सबबनि जे करे न छॾियो थो वञे उहो रोकियो वियो त सिंधु जेकॾहिं में पाणी न ईंदो त सिंध जी ज़रई मईशत तबाह थी वेंदी। ज़रई मईशत जो तबाह थियणु
माना सिंध खे कापारी धक लॻण आहे। इन जे करे बिल्कुलु। वीहनि जेको ॻाल्हि हिन खे सम्झो थो वञे त हीउ वॾो फ़र्क़ु आयल आहे हिन वक़्तु माण्हुनि में। बिल्कुलु 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 ममता साईं, अवां जेका ॻाल्हि कई हुन में बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त सिंध पंहिंजो जेको कलेक्टिव विज़डम आहे, गुज़िरियल साल टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार कराची सिंध आहे ऐं कराची सिंध आहे ऐं सिंध जिंद आहे जे नाले सां स्लोगन शुरू कयो ऐं उहो तॾहिं जॾहिं असां ॾिठोसीं त नारा पिया आया, जॾहिं असां ॾिठोसीं त इहा डिमांड पे कई वई त कराची खे अलॻि सूबो कयो वञे। पोइ सॼी सिंध जेका आहे उन नारे तां उन विज़डम तां त बाबा कराची सिंध जी बका आहे, कराची सिंध जो अणटुट हिसो आहे, कराची सिंध जी राजधानी आहे, कराची सिंध जो नाज़ आहे ऐं उन ते मल्हायो हिन दफ़े, छाकाणि त सिंधू जेका आहे उहा सिंध जी बका आहे। सिंधू खां सवाइ असां सम्झूं था पिया त सिंधू जेको आहे उहो सिंध जो ख़ालिक़ु आहे ऐं सिंधू जी बका ई सिंध जी बका आहे ऐं सिंधू खां सवाइ सिंध जेका आहे उहा कंहिं बि सूरत बका न रखी सघंदी। अच्छा फैज़ साईं, अव्हां कीअं पिया ॾिसो त हिन नारे जी केतिरी अहमियत आहे त सिंधू तो में साह, सिंधू तो में साह ऐं जेको आहे हे त सिंधू तो में साह हुआ, इन 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 नारे खे अव्हां कीअं पिया ॾिसो, इन विज़डम खे कीअं पिया ॾिसो? जी असद साईं, त तव्हां हैदराबाद में ॾिठो हूंदो त स्कूली शागिर्दनि हिकिड़ी सिंधू दरिया ते कॉन्फ्रेंस कई हुई ऐं ज़बरदस्त क़िस्म जी कॉन्फ्रेंस हुई त जेको असांजो हाणे जेको नसुल प्यार थिए पियो उनखे बि पंहिंजे हिन नारे ॾाढो अट्रैक्ट कयो आहे ऐं उन ते उन्हनि जा टेबलोज़ हुआ जंहिंमें इन फिक्र जी ॻाल्हि कई वई त सिंधू दरिया खां सवाइ सिंध जी मईशत, सिंध जी ज़राअत, सिंध जी ज़िंदगी, सिंध जी बका जेका आहे उहो नामुमकिन आहे। त इहो ई मैसेज जेको आहे ॿारनि वटि वियो आहे ऐं जेको असांजो जनरेशन हाणे जवान थींदी उहा पंहिंजनि शयुनि खे ऑन करणु शुरू कयो आहे। जंहिं जंहिं नारे तहत पंहिंजे अख़बार टाइम न्यूज़ माण्हुनि खे थीम ॾिनो आहे एकता ॾींहुं मल्हाइण जो, उन्होंने नारे खे माण्हुनि ऑन करे पंहिंजो नारो ठाहे वरितो आहे। उन हवाले सां तव्हां ॾिठो आहे त सिंध जी जेको शुरूआत आहे सिंधू दरिया जी, उतां खां वठी सिंधू दरिया जे आख़िरी छेड़े ताईं माण्हू पंहिंजे धरती पंहिंजे दरिया खे जेको आहे न उहो बेटा पेश करण जे लाइ उन्हनि खे गुल वर्खा कनि था, उनजो पाणी जेको आहे उनखे अखा ॾियनि था। इहे असांजी पुराणियूं रिवायतूं आहिनि जिन खे असां ॿीहर ज़िंदा कयो आहे ऐं माण्हू इन्हनि नारनि सां इन्हनि स्लोगन सां जुड़जी विया आहिनि, जेको सिंध जे हिकिड़ी आईंदे जे लाइ तमामु बहितर ॻाल्हि। वॾी वॾी महिरबानी मुमताज़ बुखारी साहब, फैज़ खोसो साहब, ऐं ॿिन्हिनि मौज़ूअ में मुंहिंजी वॾी महिरबानी। उमेद था कयूं त 5 डिसंबर ते हिकु दफ़ो ॿीहर सिंध झूमंदी ऐं सिंध एकता ॾींहं खे भरपूर मोट ॾींदी, छाकाणि त एकता ॾींहुं सिंध जो ॾींहुं आहे ऐं कोशिशि आहे त हिन दफ़े हिकु नारो आहे, हिकु स्लोगन आहे, हिकु विज़डम आहे त सिंधू तो में साव असांजो, उहो सिंध भरपूर नमूने सां मिलाईंदी। वॾी महिरबानी। हिते नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असां मुमताज़ रखींदा इजाज़त, सदाईं गॾु।